सभा का पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त अॻूणे चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी हिकु चूंडियल वज़ीर आज़म खे घर भेड़ो कयो। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अपडेट कयूं त शर्जील मेमण वधीक चयो त इफ्तिखार चौधरी रिकॉर्डिंग जो फ़ैसिलो ॾिनो जंहिं ते मुल्क जो वॾो नुक़सानु थियो। सूबाई वज़ीर चयो त साकिब निसार बि हर अधु कलाक खां पोइ पाण मुरादो नोटिस वठंदो हो। साकिब निसार पीटीआई खे खटाइण में बि अहम किरदारु अदा कयो। अवां खे अहम ख़बर ॾी त सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त अॻूणे चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी हिकु चूंडियल वज़ीर आज़म खे घर भीड़ो कयो। इन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे कराची मां चीफ रिपोर्टर वहीद राजभर। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध असेंबली में मुल्क जे समूरनि सूबनि में क़ौमी ऐं सूबाई तकनि ते चूंडूं हिकु वक़्तु कराइण बाबति जो ठाराव आहे उहो पेश थियो, जिन ते किताब कंदे सिंध जे इतलात बाबति सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त इफ्तिखार चौधरी अॻूणो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट हो, हुन हिकु चूंडियल वज़ीर आज़म खे घर भेड़ो कयो, रिक्रूटिंग जो फ़ैसिलो बि कयो जंहिंसां मुल्क जो नुक़सानु थियो। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जॾहिं सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस थियो त हुन डैम ठाहिण जी ॻाल्हि कई। पीटीआई जे हिकु एमपीए हिकु शहरी खे चमाटो हयूं, हुनजो पाण मुरादो नोटिस साकिब निसार वरितो। एमपीए हुनजो एतिराफ़ बि कयो जिन ते डैम फंड में 5 लख रुपया जमा कराइण जी शर्त ते हुनजो केस ख़तमु कयो वियो। साकिब निसार हर माण्हू जेको आहे हुन मामले जो जो पाण मुरादो नोटिस वठंदो हो। पीटीआई जेके मेंबर आहिनि सिर्फ़ु नॉमिनेशन जीअं भरिया त उहे खटी विया। पीटीआई खे खटाइण में बि साकिब निसार जो किरदारु हुयो। आरटीएस सिस्टम जेको आहे उहो जाणे बुझी जेको आहे उहो हुनखे ख़राबु कयो वियो। पीटीआई जे ख़िलाफ़ 10-15 हज़ार वोट उहे ख़ारिज कया विया ऐं अहिड़ी तरह साकिब निसार एग्ज़िक्यूटिव ऑर्डर जारी कया जेको हुनजो अख़्तियार न हुयो, जेको उहो अहिड़े क़िस्म जो ऑर्डर जारी न पियो करे सघे, पर हुन एग्ज़िक्यूटिव ऑर्डर जारी कया। इहो बि चयो वियो त जेको आहे हिन इमरान ख़ान खे उहो जेको घड़ी चोर ऐं हुनखे जेको आहे सादिक ऐं अमीन जो जेको आहे ताज बि साकिब निसार पहिरायो। शर्जील मेमण ख़िताब कंदे वधीक चयो त हिकु ॿियो जस्टिस चीफ जस्टिस थियो जॾहिं सुप्रीम कोर्ट जो, त हुन नस्ला टावर खे किराइण ऐं 1970 जो कराची जेको आहे ख्वाहिश ज़ाहिर कई त मूंखे 1970 वारो कराची खपे ऐं हीअ बि किरायो वञे, हू बि किरायो वञे। जंहिंखां पोइ जस्टिस गुलज़ार नस्ला टावर जे मालिकनि सां जेको आहे उहो ज़ाती रंजिश हुई। आगा सराद दुरानी 4 साल जेल में रहियो ऐं 2.5 सालनि ताईं हुनखे जेको आहे बाद में जेको आहे आगा सराद दुरानी खे आज़ादु कयो वियो। अहिड़ी तरह असां हर मामले ते जेको आहे स्टे ऑर्डर जारी कयो वियो। पेशावर हाई कोर्ट जे जस्टिस वकार सेठ जे तरफ़ां बि BRT केस हलाइण जी ॻाल्हि थी। शर्जील मेमण मुख़्तलिफ़ जेको मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई जेके ठाराव पेश कयो वियो सिंध असेंबली जो। महिरबानी नाज़रीन, कराची मां चीफ रिपोर्टर वहीद राजभर तफ़सील ॾिना आहिनि।